खानपुर महर रिपोर्टर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सां गॾु खानगढ़ पहुची मरहूम वफ़ाक़ी वज़ीर सरदार अली मोहम्मद खान महर जे लाड़ाणे ते संदन मुआरसन सरदार अली गौहर खान महर, सरदार राजा खान महर, सरदार मोहम्मद बख्श खान महर, हाजी खान महर, अहमद अली खान महर सां ताज़ियत कई। जे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हुयो त असांजा महर ख़ानदान सां पुराणा लाॻापा आहिनि। मूंखे अचणु त पहिरियां खपे हा, पर आउं वक़्तु न पइजी सघियसि। हुन चयो त सरदार अली मोहम्मद खान महर जे लाड़ाणे ते सिंध मुल्क जे सियासत खे वॾो दचको रसियो आहे। हिन चयो त जॾहिं मां खानगढ़ आयो हुयसि त उन वक़्तु सरदार अली मोहम्मद खान महर जी तबियत ख़राब हुई, जंहिंसां मूं फ़ोन ते ख़ैरियत पुछी हुई। रब खां दुआ घुरां थो त हिन जे ख़ानदान खे सब्र जी तौफ़ीक़ अता करे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त कोयटा में थियल बम धमाके जी मज़म्मत कयां थो। कोयटा में बम धमाका थींदा रहंदा आहिनि, तंहिं करे नेशनल एक्शन प्लान ते अमल करणो पवंदो ऐं इंतहाई पसंद ऐं दहशतगर्दी सां मुक़ाबिलो करणो पवंदो।